कौन समझो? हाँ, हजरे अस्वद के चुमंदा आहियूं तो जो हरू भरू बे पासे तस्वर न वजे। चुमण जूं घणियूं शयूं आहिनि। हाँ, चुमण जूं शयूं घणियूं आहिनि। हजरे अस्वद के चुमो, कुरान पाक के चुमो, हाँ, मुर्शिद जे हथ चुमो, खुदा जे बैत के चुमो, पर कंहिं कब्र के न चुमो। हाँ, कब्र के सजदो न कयो। हाँ, मौलाना साहब बयान फरमायो पे त अब्बे अम्मड़ जी कब्र के चुमी सघिजे थो, उन जे लाइ हदीसूं आहिनि। अब्बे अम्मा जे कब्र के चुमण जे लाइ हदीसूं मौजूद आहिनि। बाक़ी जेकी माण्हू वञी कब्रुनि ते किरिया पिया आहिनि, सजदा था कनि, शरीयत में जायज़ न आहे। चुमी मोहब्बत जो इज़हार आहे, अक़ीदत जो इज़हार आहे, जेको चपन जे ज़रिए कयो वेंदो आहे। रब्बे दुल जलाल फरमायो व शफ़तैन, मूं रब तव्हांखे चप अता फरमाया आहिनि, इहा बि मुंहिंजी नेमत अथव। ॻाल्हि सम्झिजो। हाँ, जे न चप न हुजनि त मां सम्झां थो मानी खाइण बि ॾुखी थिए, पाणी पीअण बि ॾुखियो थिए। ढुक वात में विझंदे उनखे अंदरि पहुचाइण जे लाइ उनजी सपोर्ट कंदा आहिनि चप, ऐं ॻाल्हाइण जे लाइ बि चपनि जी ज़रूरत आहे। तुंहिंजे गुफ़्तगू जे इज़हार जे लाइ, तुंहिंजे दिल जे कैफ़ियतुनि जे इज़हार जे लाइ चपनि जी ज़रूरत पवंदी आहे। मुंहिंजे रब करीम फरमायो त ओ मुंहिंजा बाना, मूं रब तो ते एहसान फरमायो आहे जो तोखे ब लिसानम व शफ़तैन, ज़बान बि ॾिनी मां त चप बि अता फरमाया। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत ऐं ज़ौक़ सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अॻिते मुझे सोने रब फरमायो नेमतुन जो जिक्र कयई। रब फरमायो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन, टनी नेमतुन जो जिक्र करे पो अगते तो रब फरमाए व हदैनाहुन नजदैन। असां तव्हांखे ॿ रस्ता ॾेखारियासीं, ॿ रस्ता ॾेखारियासीं। नजदैन जे बारे में मुफ़स्सिरनि जो इख़्तिलाफ़ आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त नजद सॾिबो आहे उभरियल शइ खे, मथे उभरियल शइ। तफ़सीर दुर्र मंसूर जे अंदरि इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आणनि था, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास हिन उम्मत जो सभ खां वॾो मुफ़स्सिर, महबूबन करीमन जे उम्मत में सब का वडो कुरान जो मुफस्सिर हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त नजदैन सरबुआ बिन उभरियल शयुनि खे। उहे ॿ उभरियल शयूं कहिड़ियूं आहिनि? अम्मड़ जी थञ वारियूं जायूं। रब्बे दुल जलाल फरमायो त ओ मुंहिंजा बाना तोखे ज़बान ॾिनमि, ॿ चप ॾिनमि, पो तोखे नजदैन अता फरमायम। उहो वक़्तु यादि कर जॾहिं तूं अम्मा जी गोद में हुए, का ॿोली न ॻाल्हाए ॼाणंदो हुए, अरबी न ॼाणी, अरबी न ॼाणी, फारसी न ॼाणी, सिंधी ऐं सिराइकी, पश्तो ऐं बलोची ॿोली न ॼाणंदो हुए। वहदैना उन नजदैन, इन्हनि ॿिनि उभरियल रस्तनि जे लाइ मूं रब तोखे हिदायत कई त ॿ चप पाण में मिलाए ज़बान सां चुस कर ॾे त अम्बड़ जो थञ वारो खीर तुंहिंजे वात में अची वई। हाँ? मूंखे त ॿुधायो त इन बच्चे खे या सेखारी के चगड़ ॾियणु। अम्मा सेखारियुसि त चप मथियो हेठि सां मिला। अम्मा जे पेटों ॼाओ आहे, का ॿोली ॼाणे कोन थो, कंहिं ज़बान सां उनजी आशनाई कान्हे, ABCD खां गैर वाक़ुफ़ आहे, अलफ अंब बे बला बे बकरी अञा पढ़ी कोन अथसि। हाँ, अञा कंहिं ॿोली खां आशना नाहे।
पर इनखे के सेखारियो त हीअं चुस करण बि रोज़ी तोखे इतो मिलंदी। हाँ हाय 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 ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान तुंहिंजा शुक्राना। हाँ चओ अल्लाहुम्मा लकल हम्द वलक शुक्र। मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान ऐं तुंहिंजा शुक्राना। वहदैनाहु नजदैन, ये ॿ रस्ता रोज़ी जा रब खोले ॾिना। इहा रिवायत आहे सुणे सैयदना इब्न अब्बास जी। पर अचो तव्हांखे हाणे रिवायत उहा ॿुधायां जेका बाबे मदीनतुल इल्म रिवायत कई आहे। इल्म जे शहर जो दर कौन समझो? हाँ इल्म जे शहर जो दर। हाय 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 अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मां इल्म जो शहर आहियां, अली उन जो दर आहे।